कुबो सईद खान में केतिरनि सालनि खां बुनियादी सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ शहर जी सियासी समाजी औरतूं रोडनि ते निकिरी आयूं। औरतुनि पारां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरे दौरान सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाण आपा राणी खंबो, बशीरा बिरोई ऐं ॿियनि औरतुनि चयो त तालके कुबो सईद खान ऐं उन जी अवाम खे बुनियादी सहूलतुनि खां महरूम रखियो वियो आहे। बिजली, पाणी, गैस, तालीम, रोड रस्तनि जी सहूलत कुबो सईद खान में मौजूदु नाहे। हुन वधीक चयो त तालके कुबो सईद खान मां पीपी उम्मीदवार सदाई खटींदे अवाम खे विसारे छॾीनि था। हुननि मक़ामी MP MNAs खां मुतालबो कयो त इलाइक़े में बुनियादी सहूलतूं ॾिनियूं वञनि। नवदेरो में नवदेरो पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना पुलिस मुक़ाबलो पेश आयो आहे। मुक़ाबले दौरान पुलिस पारां हिकु जवाबदार खे पिस्टल ऐं दस्ती बम समेत गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिबि नवदेरो शुगर मिल वेझो मुबैना पुलिस मुक़ाबलो पेश आयो। जवाबदार जी सुञाणप बशीर बखराणी जे नाले सां थी। जवाबदार ख़िलाफ़ सरकारी मुदयत में दहशतगर्दी जो केस दाख़िल। रोड़ी जे मातमी जुलूस तां घर वापसि न ईंदड़ नौजवान जी ॻोल्हा लाइ नवाबशाह वासण मस्मात आफ़िया राजपूत पारां प्रेस क्लब नवाबशाह ॾों एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मस्मात आफ़िया ॿुधायो त 8 मुहर्रम जे ॾींहुं 16 वरियनि जो पुटु अरमान राजपूत रोड़ी जे मातमी जुलूस में वियो, जेको हिन ॾींहं ताईं घर वापसि नाहे आयो। हुन DIG सखर ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त पुट जी ॻोल्हा में मदद कई वञे। नवाबशाह में लाड़काणे जे रागी शाहिद बबर पारां प्रेस क्लब नवाबशाह में प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान उन चयो त 2 हफ़्ता अॻु शादी जो प्रोग्राम करे वापसि अची रहियो हुयसि त अकरी चौदगी वारे इलाइक़े मां 6 हथियार बंदनि 2 लख रुपया रोक रक़म, मोबाइल फोन, 2 सोनियूं मुंडियूं ऐं साज़ो सामान फुर करे फरार थी विया। जवाबदारनि ख़िलाफ़ अकरी चौदगी थाणे ते रिपोर्ट दाख़िल आहे, पर जवाबदार गिरफ़्तार नाहिनि थिया। हुन सदर पाकिस्तान सूबाई वज़ीर दाख़िला ज़ियाल हसन लंजार ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल सामान वापसि करायो वञे। सेहड़ में भाण ॿिज महांगो मिलण ख़िलाफ़ JUI सेहड़ जे अॻुवाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते JUI जे अॻुवाण इस्लामदीन जुणेजो, ज़ुबैर जुणेजो ऐं ॿियनि चयो त ग़रीब हारियुनि खे कंगाल करण लाइ भाण ॿिज महांगो कयो वियो आहे। भारी 2 वेलनि जी मानीअ लाइ सख़्त परेशान आहिनि। हुननि मुतालबो कयो त भाण ॿिज जी रक़म खे घटि कयो वञे। न्यू सईदाबाद में पुलिस जी मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई दौरान पुलिस पारां 1 किलो खां वधीक चर्स हथ करण जी दावा। DSP न्यू सईदाबाद सरफराज़ मंगी जी अॻुवाणी में SHO न्यू सईदाबाद फहद अरबाणी ॻुझी इतलाह ते कार्रवाई कंदे मंशियात विकिरो कंदड़ मोहम्मद यामीन जमाली खे चर्स समेत गिरफ़्तार करे वरितो। मंशियात विकिरो कंदड़ ख़िलाफ़ सरकारी मुदयत में केस दाख़िल।